मिलण सां गॾु मुहिम पाचकानी पीटीआई न्यूज़ फिरोजपुर। नाज़रीन, ठरी मेरवाह में तेल जा अघ वधण सबब अवाम सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। शहरनि जो चवणु आहे त तब्दीली सरकार रिलीफ ॾियण बदिरां अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल सत्तार शहर। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं ठरी मेरवाह में, जिथे पेट्रोल जी जेको क़ीमतुनि में मुसलसल इज़ाफ़ो थींदो वञे पियो। हिन वक़्तु पेट्रोल हुकूमत तरफ़ां 116 रुपया कयो आहे, पर जॾहिं हिते 121 रुपया फी लीटर हले पियो। हिते हिकु त नकुल पेट्रोल हले पियो ऐं ॿियो जेको आहे उन में बि जेकी यूनिटनि में आहे उहा बि घटिताई थी वई आहे इलाही। जेको पहिरीं 5 किलोमीटरनि ते 50 रुपया या 40 रुपयनि में पेट्रोल सड़ंदो हुयो, त उते हिन वक़्तु जेके हितां जा माण्हू आहिनि उहे 100 रुपया पेट्रोल विझनि पिया, तॾहिं उहो जेको हुनजो 4-5 किलोमीटर जेको सफ़रु आहे उहो करे सघनि था पिया। अॼु त हिते जेके शहरी जेके आमतर आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल्हि कयूं था, उनजो पेट्रोल जी मुसलसल महांगाईअ बाबति छा चवणु आहे। पेट्रोल जेको ही गवर्नमेंट वधाए रही आहे बग़ैर कंहिं सबब जे, ओट तो वधाए रही आहे। इन जा असरात त तमामु घणा बुरा पवनि था आवाम ते। आवाम अॻे ई परेशान आहे, छो जो जेका महांगाई थी रही आहे दवाउनि में, आम वाहिपे जे शयुनि में, यूटिलिटी जे शयुनि में, खाध पीते जी जेके शयूं आहिनि सभिनी ते असरात थियनि था। तब्दीली सरकार माना पंहिंजे साम्राज्य जे आख़िरी नहज ते पहुची वई आहे। हद आहे माना काफ़ी ॾींहंनि खां हिन बल्कि न्यू ईयर जो त माण्हुनि खे इंतज़ारु हो त न्यू ईयर में हुननि खे सुठो तोहफ़ो मिलंदो, पर राति सुबुह ख़बरूं ॾिसी अख़बारूं पढ़ी माण्हुनि जा त होश उॾी विया आहिनि। मतलब ॾिसो, हर शइ जे महांगाईअ सां गॾु पेट्रोल में वरी 3 रुपया क़ीमत जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। ख़बर न आहे हिननि खे को माना आवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ छा हिननि सोचियो आहे। हॾा रत निपूड़े छॾी आहे आवाम जी। ॾींहों ॾींहुं पेट्रोल चढ़ंदो थो वञे। 100 रुपए पेट्रोल ते 40 रुपए पेट्रोल हणी था वञनि पेट्रोल पंप वारा। गाॾियूं सफ़ा एयरवेज नथियूं वञनि। तमामु घणो माना असां परेशान आहियूं। असां ग़रीब वञूं काॾे, जेको मिलंदो 60-70 रुपया, हींअर थियो आहे 120-130 रुपया। असां ग़रीब वञूं काॾे। सब्ज़ी जेका हूंदी 50 रुपया साल लॻी वई आहे, 100 रुपया टमाटा, 150 रुपया। असां ग़रीब वञूं काॾे। पेट्रोल जे इस्तेमाल में जेको इज़ाफ़ो थियो आहे उन ग़रीब आवाम, जेको ग़रीब माण्हू वीचारो अॻे ई परेशान हो, रोज़गार जा वसीला महदूद हुया, उन्हनि महदूद वसीलनि जे अंदरि उहो वीचारो ज़िंदगी गुज़ारे रहियो। मुसलसल पेट्रोल में जेकी वाध थिए थी, उनजा जेके असरात आहिनि उहे इलाही बुरा था मिलनि आवाम खे। हिकु त जेको महांगाई आहे, सब्जियुनि में बि वाध थिए थी। जेको ॿियो खाद खुराक जो जेको घी वग़ैरह जेको तेल वठनि था घर लाइ, उन में वाध थिए थी। उन जेको सबबु आहे मेन जेको आहे उहो पेट्रोल जो वधणु आहे। कैमरामैन मोहम्मद अमीन शर सां गॾु अब्दुल सत्तार शर, KTN न्यूज़ ठरी मेरवाह। नाज़रीन, तब्दीली सरकार पारां तेल जा अघ वधाइण सबब अवाम सख्त परेशानियुनि खे मुंहुं